मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सोमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधु दरिया में पानी जी चाड़ खां पोइ मोरो भरिसां शाहपुर झानिया जे कचे वारनि इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत-हाल थी वई आहे। ढंढूं ऐं ढोरा पाणी हेठि अची विया। ॿोॾि जे पाणी केतिरनि ई ॻोठनि खे घेरे वरितो आहे। ॿोॾि सबबि ॻोठ हाजी मोहम्मद उमर सेठर, अर्ज़ मोहम्मद लगारी, दोदो बुघियो, गचेरो, पुराणो मलकी यारी, धिंगाणो मरी समेत ॿिया ॻोठ पाणीअ जी लिपेट में अची विया। पाणी जे चाड़ ऐं ॿोॾि बाबति कचे जी ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता पिणु मुकमल तौरु कटिजी विया आहिनि। जॾहिं त ॿोॾि जे पाणीअ में फाथल ॻोठ उमर सेठर जे रहवासी कामरेड वाहिद बख्श मला, नूर मोहम्मद मला, गुलबहार अली, कदीर कलोड़ो सॼण बुघियो, तोतो भट्टी ऐं ॿियनि साफ़िन ज़फ़र बुघियो, असद सिंधी सैफ बुघियो खे ॿुधायो त 2022 में आयल ॿोॾि ऐं पियल बरसाति सबबि असांजा घर ॾही पिया आहिनि। गवर्नमेंट फील्ड सर्वे टीम असांजी किरियल घरनि जी सर्वे कई, पर तंहिं हूंदे बि असांखे घर ठाहे न आहिनि ॾिना विया। हींअर बि ॿोॾि जे पाणी अचण बाबति असां सख़्तु परेशान आहियूं। को दांहुं ॿुधण वारो नाहे। मुतासिर सिंध हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि खां घुर कई आहे त संदनि ॿाहिरि करे इलाइक़े वासियुनि खे सरकारी तौरु ॿेड़ियूं मुहैया करे खेनि महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे।